बख्शापुर में 10 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वाटसन जो इंडस हाईवे ते रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो वियो। ख़बर मूजिब बख्शापुर जे हद ॻोठ सईद अहमद गोलो में 10 ॾींहं अॻु फसल जे भेल तां गोला बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़े में क़तल थियल नौजवान आशिक अली गोलो जा कातिल गिरफ़्तार न थियण करे वारसन मोहम्मद अज़ीम करीम बख्श ऐं हज़ूर बख्श गोलो ऐं ॿियनि जो बख्शापुर जे इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान। 1 कलाक गुज़रण बाद डीएसपी बख्शापुर धरणे वारे हंधि पहुची क़तल थियल नौजवान जे वारसनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं ख़ातिरी कराईंदे चयो आहे त असीं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी कोशिश करे रहिया आहियूं त जवाबदार घर ख़ाली करे विया आहिनि। जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, जंहिं बाद रोड खोलियो वियो। यादि रहे त 10 ॾींहं अॻु गोला बिरादरी जे 2 धुरियुनि में माल जे भेल तां झेड़ो थियो हो, जंहिं में 15 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ।